नाज़रीन, हैदराबाद में खबर शामिल कंदासीं। मूंखे ॿुधायूं, मुबैना तौर अगवा ॼाणल नारी मुड़िस समेत सिंध हाई कोर्ट में पेश थी आहे। नारी रेशम कोहली अदालत में बयान ॾिनो आहे त खेसि कंहिं भॻवान नाहे कयो, पर हुन पंहिंजी मर्ज़ी सां मज़हब तब्दील करे इमरान आराइन सां शादी कई आहे। नारी जे बयान बाद अदालत खेसि मुड़िस सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी। हैदराबाद में अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया, जिते मुबैना तौर अगवा ॼाणल नारी मुड़िस समेत सिंध हाई कोर्ट में पेश थी आहे। नारी अदालत में बयान ॾिनो आहे त खेसि कंहिं भॻवान नाहे कयो, पर हुन पंहिंजी मर्ज़ी सां मज़हब तब्दील करे इमरान आराइन सां शादी कई आहे। नारी जे बयान बाद अदालत खेसि मुड़िस सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी। मुबैना तौर अगवा ॼाणल नारी मुड़िस समेत सिंध हाई कोर्ट में पेश थी आहे। नारी अदालत में बयान ॾिनो आहे त हुनखे कंहिं भॻवान नाहे कयो, पर हुन पंहिंजी मर्ज़ी सां मज़हब तब्दील करे इमरान सां शादी कई आहे। नारी जे बयान बाद अदालत खेसि मुड़िस सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी। इन जा तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद में शबीर अबड़ो लाइन ते मौजूद आहे। शबीर, अपडेट कजो इन बाबति। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद मीरवा घोरचाणी जी रहवासियुनि नारी खे मुड़िस सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। जेको आहे 23 सेप्टेम्बर ते नारी रेशम धीअ वेरजी कोहली जी अमड़ मीरा धीअ रेशम जे अगवा जो केस इमरान आराइन समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करायो हो। जेको आहे लाॻापियल अदालत जे हुकुम बाद एसएचओ मीरवा घोरचाणी नारी रेशम ऐं संदसि मुड़िस इमरान खे अदालत में पेश कयो। जेको आहे वकील इसाक हुसैन कुरैशी अदालत खे आगाही कई त रेशम मुसलमान थी आहे, हाणे संदसि नालो आयशा आहे ऐं हुन 25 सेप्टेम्बर ते इमरान आराइन सां शादी करे छॾी आहे। जेको आहे त जस्टिस मोहम्मद इकबाल कलोड़ो ऐं जस्टिस अमजद अली फातो ते मुश्तमिल डिवीज़न बेंच नारी जे नंढी उमिरि महिरबानी तफ़सील आहे।